सांगड़ में सुप्रीम कोर्ट के हुकुमनि ते सांगड़ के असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार ऐं बल्दिया पंहिंजी टीम सां गॾु MA जना रोड हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कई। असिस्टेंट कमिश्नर खे दुकानदारनि सख़्त तनक़ीद जो निशानो बणाए। दुकानदारनि जो चवणु हो त ग़रीबनि जा छपरा ऐं रेड़ियूं हटायूं वयूं, पर पास दुकानदारनि खे टाइम ॾिनो वियो। कार्रवाई बराबरी जी बुनियाद ते कई वञे, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर मूजिबि हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई बराबरी जी सतह ते थियणु घुरिजे हा, पर इन कार्रवाई में चैम्बर्स ऑफ कॉमर्स जा अॻवान दुकानदारनि जे हक़ में अॻियां अची वञनि था। हाजी लालू जामीन कुरैशी असिस्टेंट कमिश्नर शफ़ीक अहमद आडिसर सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे कुझु वधीक वक़्तु ॾिनो वञे, छाकाणि त हिन वक़्तु छपरा ट्रैफ़िक जी रवानी में का बि रुकावट न आहिनि। हिते रुॻो रक्षा ऐं रेढ़े वारा माण्हू आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, जंहिंखां दुकानदार रोज़ाने जी बुनियाद ते काफ़ी रक़म वठी रेड़ियूं बीहारीनि था। हाजी लालू वधीक चयो त काल्ह असिस्टेंट कमिश्नर सांगड़ सां गॾिजाणी थी, जंहिंमें हद दख़लनि जे मामले ते ॻाल्हि ॿोल कई वई ऐं इहो तइ थियो त बल्दिया इन दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदी जेको रेड़ी खे पंहिंजी दुकान अॻियां बीहारींदो ऐं उन ते सख़्तु ॾंड विधो वेंदो। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर शफ़ीक अहमद आडिसर चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं ऐं कंहिंसां बि रिआयत न कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।